जो छा मौक़िफ़ आहे हिन में तव्हांजी जो ऐं उहो हुन मां तासुर इहो थो मिले तो उनखे जवाबदार खे बचाइणु चाहे थी। बसि मां आहे उहो बचाइणु चाहे थी, उहो ममता जे रिश्ते जे हथां मजबूर आहे ऐं उहो उन पासे इन करे बीठी आहे ऐं बसि पोइ मां जो जेको रवैयो आहे उन ते अफ़सोस ई करे सघिजे थो, ॿियो आउं त कुझु नथी थी सघां। तव्हां पंहिंजी वालदा जे मौक़िफ़ सां सहमत न आहियो? न, बिल्कुलु बि न, बिल्कुलु। ऐं तव्हां सम्झो था त हिन क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाशी आहे या ॿिया माण्हू बि थी सघनि था? ॿियो हेसी ताईं को बि न आयो आहे, साम्हूं अचे हा त असांखे ख़बर पए हा इहो ई आयो आहे। ऐं हिन महिल ताईं जेको केस जो सीनियर आहे उहो छा आहे? बसि हींअर जेको आहे सो हियरिंग स्टार्ट थियूं आहिनि ऐं हलंदो अॻियां। अॼु इहो जेको बि हो तव्हांखे ॿुधायो बेल जे बारे में इहो ई। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ तव्हांजे हवाले सां पोस्ट शायदि थींदियूं रहियूं आहिनि, उन्हनि में तासुर इहो ईंदो रहियो आहे त ॼण तव्हां बि पंहिंजी डायरेक्टली इनडायरेक्टली पंहिंजी वालदा जे मौक़िफ़ सां बीठल आहे। बिल्कुलु बि न, मूं जिते मूंखे जॾहिं बि वक़्तनि मूं सोशल मीडिया ते पंहिंजो बाबा जे हक़ में बाबा जे क़त्ल जे ख़िलाफ़ु पंहिंजो रखियो आहे। हा, जेतोणीकि मुंहिंजी माउ आहे उन जे करे आउं पैसिवली ऐं मुबहम तरीक़े सां मूं ॻाल्हायो पिए, पर हाणे ॻाल्हि जेकी आहे पाणी सिर खां मथे थी वियो आहे त मूंखे जेको आहे सो इहो मुनासिबु न लॻो त आउं जेको आहे सो थोरो लिकल छुपल अंदाज़ में ॻाल्हि करियां, खुली ॻाल्हाइण मूं बहितर सम्झो। हाणे हिन वक़्तु इहो तासुर वठी सघिजे थो तव्हांजी गुफ़्तगू ऐं तव्हांजी वालदा जे बयान खां त हू हिकिड़े पासे बीठल आहिनि, तव्हां ॿिए पासे बीठल जी, आहियो। ईअं ई आहे, ईअं ई आहे, ईअं ई आहे। तव्हांजी ख़्वाहिश आहे त तव्हांजे वालिद जे क़ातिलनि खे सज़ा? जी, बिल्कुलु ईअं ई, बिल्कुलु ईअं ई आहे। ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे।